मसीह मुझे प्यारा भाउरो भेनरो परमेश्वर चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत है। अॼु असां ॾिसंदासीं हिकु परमेश्वर जे महान दास जे बारे में जंहिंजो नालो लुइस पलाऊ आहे। लुइस पलाऊ जो जनम 27 नवंबर 1934 में अर्जेंटीना देश में थियो हो। हुन जा माता पिता हिकु नंढड़े गांव में रहंदा हुआ ऐं उतां जी हिकु आराधना सभा में आराधना कंदा हुआ। लुइस जेॾी महिल नंढो हो त पंहिंजे माता पिता खे ॾिसंदो त हू कीअं आराधना था कनि। इन करे नंढे हूंदे खां ई प्रभु यीशु मसीह में हू दृढ़ हो। हुनखे 5 भेनरूं ऐं हिकु नंढो भाउ हो। हिन जो पिता हिकु कंस्ट्रक्शन कंपनी में मैनेजर हो। हुनजे बावजूद बि छंछरु आर्तवार जेॾी महिल हुनखे रजा हूंदी हुई त उतां जे गांव जे विश्वासियुनि खे पंहिंजी ट्रक में वठी वञी करे ॿियनि गामड़नि में वेंदो ऐं उते वञी करे सुसमाचार बांटींदो। इन रीति सां हुन जा माउ पीउ लुइस 10 साल जी उमिरि में प्रभु यीशु मसीह जी सेवा कंदा हुआ। हुननि खे ख़बर हुई कि ख़ुशख़बरी जो महत्व किथे आहे, कीअं आहे। ख़ुशख़बरी खे ॿुधी करे माण्हुनि जो जीवन थो बदिलिजे, छाकाणि त हिन पंहिंजे पीउ खे ॾिठो कि कीअं हुनजो फादर, कीअं हुनजो पीउ हुनजी ज़िंदगी बदिलिजे। इन रीति सां हू प्रभु यीशु मसीह जी सेवा कंदा हुआ। थियो ईअं 12 सालनि जी उमिरि में हिनजी जेॾी महिल हिनजी उमिरि 12 साल हुई त हिनजी पिता जी हिकु एक्सीडेंट में मौत थी वई। इन सदमे हिनखे ॾाढो निराश करे छॾियो। हिनजी माता, हिन जूं भेनरूं ऐं हिन जो ॿारु, हिन जो जेको नंढो भाउ हो उहो अनाथ थी विया। रिश्तेदारनि उन वक़्तु हिनखे सपोर्ट न कयो। इन करे हिनखे उन वक़्तु स्कूल छॾे करे हिकु बैंक ऑफ इंग्लैंड में हुते हुनखे नौकिरी करणी पई। 12 सालनि जी उमिरि में तव्हां बि सोचे सघो था कि बैंक में नौकिरी मिलणु सवली ॻाल्हि न आहे। पर हीउ जेॾी महिल हुते जिते शेवा कंदो हो, जंहिं विश्वासियुनि वटि आराधना कंदो हो, उतां जे हिकु हिन माण्हूअ उतां जो जेको मेयर हो उनखे हिनखे मदद कई ऐं उनखे बैंक में नौकिरी वठी ॾिनई। इन रीति सां सॼे घर जो जेको पालन पोषण जो ज़िमेदारी हुई हिन जे मथां पई। आस्ते आस्ते करे हिन घर जी ज़िमेदारी निभाई। थियो ईअं जेॾी महिल ही 16 सालनि जो थियो 1950 में त हिन हिकु दफ़ो रेडियो ते बिली ग्राम जो, जेको तव्हांखे ख़बर आहे सुसमाचार जो महाराज चवाइजो वेंदो आहे, उनजो हिकिड़ो हिन रेडियो प्रोग्राम में संदेश ॿुधो। हिन संदेश उहो ॿुधी करे प्रभु यीशु मसीह खां वेनिती कई कि मूंखे बि तूं मूंखे ईअं ठाहे कि मां बि बिली ग्राम वांगुरु संदेश प्रचारक थियां। मां बि हिकु दफ़ो अची करे रेडियो ते माण्हुनि खे प्रभु यीशु जे मसीह जे बारे में ॿुधायां। मां बि अची करे रेडियो ते अची करे प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार बांटिया। ऐं थियो ईअं, हिन जेॾी महिल बैंक में सर्विस कई त हुन स्पेनिश भाषा बि सिखियईं, गॾोगॾु इंग्लिश त हिनखे ईंदी हुई। इन रीति सां हिन 1950 में पंहिंजी ट्राई कई, महिनत कई कि कीअं मां बिली ग्राम सां वञी करे उनजे रेडियो स्टेशन ते वञी करे कमु कयां ऐं स्पेनिश भाषा में उनजो संदेश खे ट्रांसलेट कयां। थियो ईअं 1960 में हिनखे हिकिड़ो मौक़ो मिलियो अमेरिका वञण जो। अमेरिका में ही वियो, उते हिन बाइबल जो अध्ययन कयईं, बाइबल जो हिकिड़ो एग्ज़ाम हूंदो आहे उहो पास कयईं। इन रीति सां हिनखे उते अमेरिका में बिली ग्राम से मिलण जो मौक़ो मिलियो। बिली ग्राम हिनखे जॾहिं ॾिठो त हिन में टैलेंट आहे, हिनखे स्पेनिश भाषा सुठी थी अचे, त हिनखे पंहिंजी हंधि नौकिरी रखी ऐं हिनखे पाण वटि स्पेनिश भाषा में ट्रांसलेट करण लाइ पाण जे वटि नौकिरी रखी करे हिन ॾिसईं कि हीउ कीअं थो करे। थियो ईअं, छाकाणि त बिली ग्राम ॾिसणु चाहे पियो कि मां जंहिंखे नौकिरी रखां थो उहो सुसमाचार प्रशंसक आहे कि न आहे, कि ख़ाली प्रभु यीशु जो नालो खणी करे मूं वटि नौकिरी वठणु आयो आहे। पर थियो ईअं न, छाकाणि त हिन जे दिलि में, लुइस पलाऊ जे दिलि में कीअं हो कि मां प्रभु जी बि शेवा कयां ऐं गॾोगॾु मुंहिंजो घर जो जेको व्यवसाय आहे उहो बि हलंदो रहे। ऐं थियो ईअं, हू पंहिंजे कम में ॾाढो बिली ग्राम खे ख़ुशि कयईं ऐं आस्ते 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 बिली ग्राम हुनखे ख़ुशि थी करे हुनखे ॿाहिरि मोकिलियईं। हुनखे मिशनरीअ में कमु करण लाइ छूट ॾिनई। 1961 में हुनजी उते हिकिड़ी जेकी हुन सां गॾु पढ़ंदी हुई, उतां जी लेडी हुई अमेरिका जी, हुन सां प्यारु थी वियो ऐं हुन सां हुनजी शादी थी। शादीअ खां पोइ हुनखे 4 ॿार थिया। चइनी ॿारनि खे वठी करे हुनखे ऐं 12 सदस्यनि जी टीम खे बिली ग्राम मैक्सिको ऐं कोलंबिया मोकिलियो। हिननि खे मिशनरी जे कम सां हुते मोकिलियो। ऐं थियो ईअं, मिशनरी जे कम सां मोकिलण खां पोइ बिली ग्राम ॾिठो कि हिननि मैक्सिको में ऐं कोलंबिया में कीअं 8 साल कड़ी महिनत करे उतां जे अलॻि अलॻि राज्यनि, अलॻि अलॻि जॻहियुनि ते जिते कोई वञी न सघंदो आहे। मैक्सिको में त अञा बि एतिरा जंगल वग़ैरह न आहिनि, पर कोलंबिया में जंगल आहिनि ऐं ख़तरनाक आबादी वारो हिकिड़ो देश आहे। उते वञी करे उन ॾिठो कि कीअं वञी करे हिन लुइस पलाऊ उनजी ज़ाल ऐं उते जे ॿारनि, हिन जे ॿारनि खे बि कीअं वञी करे प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार बांटियो। इन रीति सां बिली ग्राम हिननि खां ॾाढो ख़ुशि थियो।
8 साल रहण खां पोइ बिली ग्राम हिननि खे अमेरिका में वापसि घुरायो ऐं कुझु हिननि खे पैसा ॾिनई कि तूं पंहिंजी मिशनरी पाण चालू कर, मां तो में ॾिसी सघां थो कि तूं प्रभु यीशु मसीह लाइ ॾाढो कम जो साबित थींदे, तूं अलॻि अलॻि देशनि में वञी करे सुसमाचार बांटे सघंदो आहीं, तो में टैलेंट आहे। थियो ईअं ही 1970 में हिन जेॾी महिल पंहिंजी मिशनरी चालू कई, हिनखे कठिनाई आई स्टार्टिंग में, छाकाणि त हिनखे उहो कोई नॉलेज न हो, पर तंहिं हूंदे बि बिली ग्राम हिनखे चईंसि भई मां तोखे जेके पैसा ॾियां थो तूं आस्ते आस्ते हुनखे मूंखे लोटाए ॾिजांइ, पर तूं प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार बांटणु चालू रख। थियो ईअं कि 1970 खां जेॾी महिल हिन पंहिंजी मिशनरी चालू कई, इहे अलॻि अलॻि देशनि में वियो, अलॻि अलॻि जीअं रेडियो प्रोग्राम बिली ग्राम कंदो ही बि करणु लॻो। 1978 में हिन 12 देशनि में अलॻि अलॻि रेडियो प्रसारण कयो, उते हिन संदेश बांटियो ऐं हफ़्ते या 3 दफ़ा वञी करे ही सुसमाचार फैलाईंदो हो रेडियो जे माध्यम सां। ऐं थियो ईअं कि ईंदड़ 52 देशनि में, ईंदड़ 2-3 साल में 52 देशनि में हिन जो प्रोग्राम रेडियो ते माण्हू ॿुधणु लॻा, छाकाणि त हिनखे स्पेनिश ईंदी हुई, स्पेनिश जेकी यूरोप में हलंदी हुई, स्पेनिश सां ॿुधण में माण्हुनि जो मन परिवर्तन थियो ऐं थियो ईअं कि प्रभु यीशुअ खे माण्हू ॼाणण लॻा, छाकाणि त हिनखे इहो ई हो कि माण्हू जेॾी महिल पंहिंजी भाषा में माण्हू ॿुधंदा आहिनि सुसमाचार त उन्हनि खे वधीक ख़ुशी थींदी आहे ऐं वधीक ख़ुशी थियण खां गॾु गॾु हू वधीक सम्झंदा बि आहिनि ऐं प्रभु यीशु मसीह खे उनखे एक्सेप्ट करण में उन्हनि खे देरि न लॻंदी। ऐं आस्ते आस्ते हू हुनजी ज़ाल हुनजा ॿार जेॾी महिल हुनजा ॿार हाणे उहे बि आस्ते आस्ते वॾा थींदा विया, उहे बि पादरीअ जो दर्जो वठंदा विया, उहे बि पिता सां गॾु माता सां गॾु प्रभु यीशु मसीह जी सेवकाई करणु लॻा। ऐं थियो ईअं कि जेॾी महिल बि हिन जो पंहिंजो रेडियो प्रसारण कंदो त दुनिया जे 52 देशनि में हिन जो प्रसारण थींदो, हिन जो लाइव प्रसारण माण्हू ॿुधंदा हुआ ऐं हीअ हफ़्ते में 3 दफ़ा कंदो, पोइ धीरे धीरे करे हिन रोज़ जो उते प्रसारण कयईं ऐं थियो ईअं कि हीअ हाणे रोज़ जा 3 प्रसारण पियो करे, रोज़ जा 3 लाइव मीटिंग पियो रखे, उहो अलॻि अलॻि देशनि में, हे 52 देशनि में इंग्लिश में पियो वञे त 25 देशनि में स्पेनिश में पियो वञे। दुनिया भर जे जेके 2 करोड़ माण्हू आहे उन वक़्तु 2 करोड़नि माण्हुनि हिन जो सुसमाचार ॿुधो पंहिंजी स्पेनिश भाषा में। थियो ईअं कि हिकिड़ो वॾो रिवाइवल ईंदो आहे जेको चइबो आहे उहो अचणु लॻो, प्रभु यीशु मसीह जे मथां माण्हू ॾाढो विश्वास करणु लॻा। 1983-84 में हीअ जेॾी महिल इंग्लैंड में वियो त हिन जी ख्याति एॾी वधी वई ऐं हिनखे ॾाढो मान सम्मान ॾियणु लॻा, हुतां जा जेके मंत्री हुआ, हुतां जो प्रधानमंत्री हो, हिनखे सॾु कराईं ऐं हिन सां गॾु मीटिंग कयईं। ओॾी महिल ईअं लिखियो वियो आहे कि 1983-84 में हिन जेकी हिकु सभा कई उन में 78,000 माण्हुनि जो समूह शामिलु थियो। 78,000 माण्हू तव्हां सम्झी सघो था उन टाइम ते ॾाढी वॾी ॻाल्हि हूंदी हुई ऐं उन ई ॾींहं ते 12,000 माण्हुनि उनखे प्रभु यीशु मसीह खे एक्सेप्ट कयूं ऐं बपतिस्मा वरितऊं। हिन जे चवण जो मतिलबु मुंहिंजो छा आहे कि हिन जी जेकी ॻाल्हाइण जी टेक्निक हुई ऐं हीअ जेको प्रभु यीशु मसीह जे मथां जेको प्यार सां ॻाल्हाईंदो, छो छाकाणि त हीअ चवंदो त मां त ख़ाली ॻाल्हायां थो पर जेके शब्द आहिनि उहो प्रभु यीशु मसीह थो ॾिए मूंखे ऐं जेकी मुंहिंजी सामर्थ आहे उहो मथां थी अचे, मां कुझु नथो कयां, मां प्रभु जो हिकिड़ो जस्ट बंदो आहियां, जेको माण्हू आहियां जेको मां तव्हांखे सभु ॿुधायां थो। ऐं थियो ईअं आस्ते 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 हिन जी नालो ॾाढो वधंदो वियो, पर हिन हमेशह पाण खे पॉलिटिक्स खां परते रखियो, छाकाणि त हिनखे ख़बर हुई जेॾी महिल मां पॉलिटिक्स में ईंदुमि, जेॾी महिल ही मंत्री मूंखे यूज़ कंदा त मुंहिंजो नालो ख़राबु थींदो ऐं प्रभु अगरि मां पंहिंजे जीवन मां प्रभु यीशु मसीह जो नालो ऊचो न कंदुमि त मुंहिंजो जीअं हराम आहे। मां ॿियनि जे लाइ ठोकर जो कारण नथो ठहणु चाहियां, मां हमेशह ॿियनि जे लाइ आशीष जो कारण थो ठहणु चाहियां, मां नथो चाहियां कि कोई बि हिक ॿिए सां विढ़े, छो छाकाणि त प्रभु यीशु मसीह जीअं असां सां प्रेम कयईं हीअ पंहिंजे सुसमाचार में ॿुधाईंदो कि सुसमाचार जो मतिलबु ईअं आहे कि प्रभु यीशु मसीह तव्हांजे लाइ आयो ऐं तव्हांजे पापनि जे करे हू मरियो, अहिड़ो प्यारु कॾहिं कंहिं न ॾिठो आहे, हू न ई कंहिं कयो बि आहे। इन रीति सां हू अलॻि अलॻि देशनि में वेंदो वियो ऐं उतां जे माण्हुनि खे ही सुसमाचार ॿुधाईंदो रहियो, पर हमेशह पाण खे पॉलिटिक्स खां दूरि कयईं। ऐं थियो ईअं कि 2005 में जेॾी महिल हिनखे चाइना वञण जो मौक़ो मिलियो, 2005 में जेॾी महिल अमेरिका जो प्रधानमंत्री जॉर्ज बुश हो हिनखे पाण सां गॾु चाइना वठी वियो। तव्हांखे ख़बर आहे कि चाइना में क्रिस्ती जीवन यानी क्रिश्चियन जो हुते कान्हे को, एतिरो वजूदु कान्हे को, पर हुन हुते वञी करे हुन माण्हुनि खे ॿुधायो ऐं हुन पंहिंजे हिकु लेख में लिखियो हो
कि 2005 में हिकु जेके प्रभु ते विश्वास कंदा आहिनि उहो देश ऐं हू जेको हिकिड़ो प्रभु ते विश्वास न कंदो आहे उन्हनि ॿिन्ही देश में मुलाक़ात थी आहे ऐं प्रभु यीशू मसीह जो कमु आहे उहो वधंदो रहियो ऐं एट प्रेज़ेंट अञा हाणे तव्हां ॾिसी सघंदा आहियो कि चाइना में बि सुठे तइदाद में क्रिश्चियन आहिनि, सुठे तइदाद में बि प्रभु यीशू मसीह खे मञण वारा आहिनि। 2005 में जेॾी महिल हिन जी मुलाक़ात जॉर्ज बुश सां चाइना जे वॾे वॾे मंत्रियुनि सां थी त उन्हनि मंत्रियुनि खे सम्झायो कि असां पंहिंजे प्रभु यीशू मसीह जो ख़ाली उहो न वठणा आहियूं पर असां तव्हां सां प्यारु करण बि आया आहियूं। तव्हां ईअं न सम्झो कि असां पंहिंजो धर्म तव्हांजे मथां थोपणा आया आहियूं। ऐं आस्ते आस्ते हुतां जे माण्हुनि बि हुनजो सुसमाचार ॿुधो ऐं रेडियो प्रसारण तव्हां ॿुधंदा ई हुआ। उन खां पोइ अमेरिका ऐं चाइना में दोस्ती बि थी ऐं हुनजो परिणाम अहिड़ो थियो कि हिक ॿिए सां हुननि जा रिश्ता सुठा थिया। इन रीति सां तव्हां ॾिसी सघंदा आहियो कि लुइस पलाउ जेको हिकु साधारण व्यक्ति कीअं ॿिनि देशनि जे विच में हिकु प्यार जो कारण बणिजो, हिकु दोस्तीअ जो कारण बणिजो। इन रीति सां हुन पंहिंजे जीवन जे हर क्षेत्र मां प्यार ॾेखारियईं, हर क्षेत्र मां उहो ॾेखारियईं कि न तव्हां प्रभु यीशू मसीह वांगुरु प्यारु कयो, न हिक ॿिए सां लड़ाई कयो। छाकाणि त तनाव लड़ाई हिन जो जेको बि मक़सदु आहे उहो शैतान थो खणी अचे, उहो तव्हांजे मथां दिमाग़ में शैतान खणी थो अचे कि हीअं कयो हूअं कयो, पर तव्हां ओॾी महिल प्रभु यीशू मसीह खां सामर्थ करो। उहो ई आहे जेको तव्हां जीअं वचन में लिखियलु आहे, अगर तुम यीशु मसीह के पीछे चलोगे तो शैतान तुम्हारे से दूर हो जाएगा, तुम्हारे से भाग जाएगा। ही हू सम्झाईंदो रहियो ऐं हू सम्झाईंदो कि जेॾी महिल बि तव्हां जीवन मां कुझु कमु कयो त मां कयो ईअं न चओ, प्रभु यीशु मसीह जे द्वारा थियो। मुंहिंजी ताक़त कान्हे, मुंहिंजी सामर्थ कान्हे, प्रभु यीशु मसीह जी ताक़त सां करे थो सघां। अॼु जी तारीख़ में जेॾी महिल हू ही कंट्रियुनि में हेॾनि कंट्रियुनि में दौरो करे पियो, उते हिकिड़ो ई हिन जो हिकिड़ी हूंदी हुई, उते हिकिड़ी ई हिकु ॻाल्हि चवंदो कि मां हेॾनि देशनि में वञी करे सुसमाचार ॿुधाइणा थो त उहो मुंहिंजो सौभाग्य आहे कि प्रभु यीशु मसीह मूंखे इस्तेमालु थो करे। मुंहिंजो सौभाग्य आहे मूंखे सामर्थ थो ॾे, मुंहिंजो सौभाग्य आहे कि मूंखे उतां ॻाल्हाइण जी, उतां जी भाषा जी मूंखे सम्झ ऐं ॿुधी थो ॾे। इन रीति सां हू प्रभु यीशु मसीह जो नालो हर हंधि ऊचो कंदो रहियो। असां लुइस पलाउ जे जीवन मां ॾिसी सघंदा आहियूं कि हुन कीअं प्रभु यीशु मसीह जो नालो सॼी दुनिया में कयो। बिली ग्राम जेको हिन जो वास्तविक गुरु हो, जंहिंखे हिन लुइस पलाउस एक्चुअली त हिन जे 16 सालनि जी उमिरि में हिन लुइस पलाउस खे ॿुधो हो, पर ओॾी महिल खां ई हिन सोचियो हुई कि जीअं बिली ग्राम खे प्रभु यीशु मसीह यूज़ करे रहियो आहे, बिली ग्राम तव्हांखे ख़्यालु आहे सुसमाचार जो प्रचारक आहे ऐं उहो हो, छाकाणि त हुन सॼी दुनिया में प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार फैलायो। ऐं पोइ आस्ते आस्ते ईअं थींदो रहियो। हिन जी जेकी मीटिंग हुयूं लुइस पलाउ जी मीटिंग में माण्हू ॾाढा ईंदा रहिया ऐं उन में हिकु ख़ासि ॻाल्हि हुई, लुइस पलाउ जे मीटिंग में ॿुढनि ऐं ॿारनि खां वधीक जवान ईंदा हुआ। छो? छाकाणि त हिन जे ॻाल्हाइण में हिकु अहिड़ी सामर्थ हुई, हीअ जवाननि जो दिलि परिवर्तन कंदो हो, हीअ जवाननि जो दिलि परिवर्तन कंदो हो। तव्हांखे ख़्यालु आहे कि जवान जो दिलि परिवर्तन करणु हिकु ॾाढी मुश्किल ॻाल्हि आहे। जवानीअ जो जेको जोश हूंदो आहे उनखे तव्हां कीअं था मोड़ियो उहो ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, हू कंहिंजी ॿुधंदा आहिनि। पर प्रभु यीशु मसीह लुइस पलाउस खे ईअं यूज़ कयईं, ईअं इस्तेमालु कयईं कि हिन पंहिंजे उन देश जी त ठीकु आहे, ॿियनि देशनि जे जवाननि जी बि लाइफ उनजी सुधारे छॾियईं, उन्हनि जो जीवन हिकु प्रेरणादायक जीवन करे छॾियईं, उन्हनि जो जीवन मां आशीषूं पवणु लॻियूं, उन्हनि जूं फैमिलियूं सुखी थी वियूं, उन्हनि जा मिट माइट सुखी थी विया। इहो ॾिसी करे लुइस पलाउस खे चवंदा हुआ कि तूं प्रभु यीशु मसीह जो हिकिड़ो सुसमाचार वाहक आहीं, तूं हिकु संदेश पहुचाईंदे रहीं, तोखे भई हमेशह यीशु मसीह तोखे हर दुनिया जे हर कोने में ईअं इस्तेमालु कंदो रहे। इंग्लैंड में अचण खां पोइ हिन हिकु सभा हंगेरी में कई, जिते बि 60,000 माण्हू आया ऐं उन ई ॾींहं ते 60,000 मां 1200 माण्हुनि बपतिस्मो वरितो, प्रभु यीशु मसीह खे अपनायो। इन रीति सां हिन जिते जिते सभा कई प्रभु यीशु मसीह जो नालो ऊचो कयईं ऐं हू ओॾी महिल ईअं ई चवंदो कि जेको तव्हां बपतिस्मो वठो था, जेको इहे प्रभु जी कृपा थिए थी, उहो मुंहिंजे करे न, हिकु पवित्र आत्मा मूं में कमु करे रही आहे, जेको तव्हांखे उत्साह करे थी ऐं उहा तव्हांखे तव्हांजो जीवन बदिलण लाइ हिकु हिमत थी ॾे। छाकाणि त असांखे पाण में शक्ति न हूंदी आहे कि असां पंहिंजो जीवन बदिले सघूं, पवित्र आत्मा जी सामर्थ सां ई जीवन बदिले सघिबो आहे। अॻियां हली करे हिन USA सां, यानी हिन वक़्तु जेको रशिया चवाइजंदो आहे, उते वियो, उते बि हिन सभाऊं हिकिड़ी कई। चवण जो मतिलबु देश जो हिकु हर दुनिया जे हर कोने में, हर देश में वियो, सभाऊं कंदो रहियो ऐं उतां जे माण्हुनि हिन जे समाचार खे, सुसमाचार खे सुठी ऐं थींदो ईअं रहियो कि दुनिया जे हर देश में ई वेंदो रहियो, उते सुसमाचार बांटींदो रहियो ऐं उतां जा
माण्हू सुसमाचार ॿुधी करे प्रभु यीशुअ खे मञींदा रहिया, एक्सेप्ट कंदा रहिया, बपतिस्मो वठंदा रहिया। ईअं पवित्र आत्मा जो कमु हर हंधि वधंदो रहियो। ही पंहिंजे देश में बि जेॾी महिल ईंदो हो, हाणे जेॾी महिल ही पोर्टलैंड रहंदो हो अमेरिका जे, हिकु पोर्टलैंड जी सभा में 2013 में 80,000 माण्हुनि जी हिकु सभा इकठी कई। तव्हां सम्झो था 80,000 माण्हू हिकु हंधि अची करे ॿुधनि, उहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। ऐं हिन जो कलाक ॾेढ जेको प्रचार हूंदो उन में अची करे ही शांतीअ सां माण्हू ॿुधंदा हुआ। उते बि हिननि खे ॾिठूं, माण्हुनि ॾिठो कि लुइस पलाऊ जेॾी महिल ॻाल्हाए थो त प्रभु यीशु मसीह जी जेकी पवित्र आत्मा आहे उहा हुन में समाइजे थी। ऐं लुइस पलाऊ बि पाण बि ईअं चवंदो कि जेको बि मुंहिंजा शब्द आहिनि उहे उन जा ई आहिनि। ऐं इन करे इन रीति सां आस्ते 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 माण्हुनि जो जीवन बदिलजंदो रहियो। ऐं लास्ट में हिन जो एतिरो दौरो थींदो रहियो, पर एंड में हिन जो थोरी तबियत ख़राबु थींदी रही। 17 जनवरी 2018 में जेॾी महिल हिनखे कैंसर जो फर्स्ट स्टेज आयो त हिन यूट्यूब जे माध्यम सां पब्लिक खे ॿुधायो कि मूंखे कैंसर थी वई आहे। ऐं हिनखे आस्ते आस्ते थोरी तकलीफ़ थींदी रही। ही सभाऊं कंदो हो, पर हिनखे माण्हू चवंदा कि तूं सभाऊं न कर, तूं अची करे रेडियो ते ॻाल्हाए। छो छाकाणि त हिनखे जेॾी महिल सभाऊं कंदो हो त हिनखे परते परते वञिणो पवंदो हो। त डॉक्टरनि हिनखे चयूंसि त तुंहिंजे लाइ हाणे जर्नी करणु पॉसिबल न आहे ऐं न ई सुठी ॻाल्हि आहे, छाकाणि त तोखे कैंसर थी चुकी आहे। तूं जीअं जीअं वेंदे तीअं तोखे वधंदी वेंदी। पर हीउ चवंदो कि प्रभु यीशु मसीह में मूंखे जीअणो आहे, प्रभु यीशु मसीह लाइ ई कमु करिणो आहे। ऐं थियो ईअं कि हू लास्ट ॾींहंनि ताईं, पंहिंजे लास्ट ॾींहंनि ताईं जिते हू रहंदो हो उते नंढे नंढनि शहरनि जा माण्हू ईंदा हुआ, उते सभाउनि में, उनजे सभाउनि में अची करे प्रभु यीशु मसीह खे एक्सेप्ट कंदा हुआ। इन रीति सां असां ॾिसी सघंदा आहियूं लुइस पलाऊ जेको प्रभु जे लाइ हेॾो इस्तेमालु थियो। ऐं अॼु जी तारीख़ में हुनजा जेके 3 पुट आहिनि, 3 पादरी थी विया आहिनि। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु भुलिजी वियुमि। 2008 में जेॾी महिल ही चाइना खां वापसि आयो हो जॉर्ज बुश सां गॾु, त अमेरिका में हिन 500 पादरियुनि सां गॾु हिकु मीटिंग कई हुई। तव्हां सम्झो त 500 पादरी, सॼी अमेरिका में 500 पादरी हिन वटि आया। हिन जो सुसमाचार ॿुधाइण जी जेकी रीति आहे उहो हिननि खे सेखारियूं। ऐं पादरियुनि बि हिन खां सां ॾाढो कुझु सिखियो। पादरी ख़ुदि बि हिकु प्रभु यीशु मसीह ते विश्वास करण वारा हूंदा आहिनि, विश्वासी हूंदा आहिनि। उन्हनि खे बि पवित्र आत्मा मदद कंदी आहे। पर लुइस पलाऊ खां उहे बि सिखणु ईंदा हुआ कि कीअं तो वांगुरु असां बि प्रचार कयूं कि प्रभु यीशु मसीह वांगुरु जीअं हू बि जिते जिते वेंदो प्यार बांटींदो, असांखे बि ईअं ई प्यार बांटणो आहे। के पादरी हूंदा हुआ जेके चवंदा हुआ केॾी महिल असां बि गुस्सो था कयूं, हू था कयूं, पर लुइस पलाऊ उन्हनि खे सम्झाईंदो, सम्झूं था असां माण्हू आहियूं, केॾी महिल गुस्सो अची थो वञे, पर जेॾी महिल गुस्सो अचे त प्रभु यीशु मसीह खे यादि कयो। हुन केॾी महिल बि गुस्सो न कयो, हुन केॾी महिल बि पंहिंजे जीवन मां गंदी ॻाल्हि न कढी। उन रीति सां ई तव्हांजो जीवन बि ईअं ई हुजणु खपे। अगरि तव्हांजो जीवन ईअं हूंदो त माण्हू तव्हांखे ॿुधी करे प्रभु यीशु मसीह खे तव्हां में ॾिसंदा ऐं हुनजो जीवन बदिलजंदो। ऐं थींदो बि ईअं रहियो। जेॾी महिल 500 पादरियुनि हिनखे ॿुधो त हुनजी प्रशंसा अञा वधंदी रही ऐं अमेरिका में हुनजो मान सम्मान अञा वधंदो रहियो। ऐं आख़िरकार ईअं थियो 11 मार्च 2021 में हुन ही पृथ्वी जो जेको जीवन आहे उहो छॾे करे प्रभु जी महिमा में वियो। असां ॾिसी सघंदा आहियूं लुइस पलाऊ हिकु प्रभु यीशु मसीह जो हिकु सुठो सेवक थी करे पंहिंजी ज़िंदगी जीअई। हिन नंढे हूंदे खां ई ॾिठई तकलीफ़ूं हुयूं। 12 सालनि जी उमिरि में पिता जो गुज़ारे वञणु हिकु ॾाढी वॾी चुनौती भरिया कमु हूंदो आहे, छाकाणि त उन वक़्तु हुनखे 5 भेनरूं हुयूं ऐं हिकिड़ो नंढो भाउ ऐं माउ हुई। उन्हनि सभिनी खे हिन संभालियो। हुन वञी करे आस्ते आस्ते अमेरिका वियो ऐं जेको हुनजो सुपिनो हो कि मां बिली ग्राम वांगुरु प्रभु यीशुअ जे लाइ इस्तेमालु थियां, प्रभु बि हिन जी दिलि जी उहा जेकी चाहना हुई उहा ॾिठई कि ही मुंहिंजे लाइ इस्तेमालु करणु चाहे ऐं प्रभु बि हिनखे मदद कई, पवित्र आत्मा हिनखे मदद कई। ऐं ही अॼु असां लुइस पलाऊ तव्हां ॾिसंदा, तव्हां गूगल में वञी करे ॾिसो कि लुइस पलाऊ जेॾी महिल ॻाल्हाईंदो, प्रचार कंदो, 52 देशनि जूं जेके 900 स्टेशन हूंदियूं हुयूं रेडियो जूं, उते हिनजो प्रचार प्रसारण थींदो हो ऐं माण्हू ॿुधी करे पंहिंजो जीवन चेंज कंदा हुआ। असां सम्झी सघंदा आहियूं जेॾी महिल सभा हूंदी आहे साम्हूं वारे खे ॾिसी करे ॿुधी करे असां चेंज थी सघंदा आहियूं, पर रेडियो ते ॿुधी करे उनजो समाचार सुसमाचार ॿुधी करे माण्हुनि जो जीवन चेंज थिए, उहा हिकु प्रभु जी महिमा जो कारण आहे। ऐं प्रभु हुनखे उहा सामर्थ ॾिनी, उहा बुद्धि ॾिनी, उहा सम्झ ॾिनी त हू पंहिंजे लाइफ मां आशीष जो कारण थियो। ऐं हिन वक़्तु हुनजा जेके 3 पुट आहिनि, 3 अलॻि अलॻि शहरनि में पादरी आहिनि अमेरिका में, उहे बि प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार बांटनि था। इन रीति सां हू पंहिंजे ख़ानदान लाइ, पंहिंजे कुटुंब लाइ, पंहिंजे देश लाइ ऐं सॼी दुनिया भर जे माण्हुनि जे लाइ हिकु आशीष जो कारण ठहियो। असां ॾिसी सघंदा आहियूं कि असां बि आशीष जो कारण ठही सघंदा आहियूं।
पर केॾी महिल असां हू था थी वञूं, हाराइजी था वञूं, कठिनाइयुनि में, परेशानियुनि में केॾी महिल असां भुलिजूं था, कुड़कुड़ायूं था। पर असांखे इहो ॾिसणो आहे कि प्रभु यीशु मसीह न कुड़कुड़ायो। उन जा जेके सचा सेवक आहिनि, जेके असां महान मिशनरियुनि जी स्टोरियूं ॾिठियूं आहिनि, उन्हनि बि पंहिंजो देश, पंहिंजो कंफर्ट ज़ोन छॾे करे अलाए किथे किथे रहिया, जंगलनि में रहिया। उन्हनि बि पंहिंजी सुठी ज़िंदगी पंहिंजी छॾे करे जंगलनि में रही करे उतां जे जंगली माण्हुनि गॾु रहणु ॾाढी वॾी चुनौती भरियो कमु आहे। असां बि उन्हनि मां कुझु सिखी सघंदा आहियूं। असां बि लुइस पलाऊ जे जीवन मां सिखी सघंदा आहियूं। असां बि बिली ग्राहम जे जीवन मां सिखी सघंदा आहियूं कि कीअं प्रभु लाइ असां इस्तेमालु थियूं, कीअं प्रभु लाइ असां ख़ुशख़बरी जो प्रचार सभिनी हंधि फैलायूं। सभिनी हंधि ॿिए देश में नथा वञी सघो, ॿिए शहर नथा वञी सघो, पर पंहिंजे घिटी गलियुनि में, जिते पंहिंजे शहरनि में वेठा आहियूं, असां उते प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार बांटे सघंदा आहियूं। असांजो सौभाग्य आहे कि असांजे लाइ बि कंहिं मदद कई, कंहिं प्रार्थना कई त असां प्रभु यीशु मसीह खे सुञाणे सघियासीं। ऐं असांखे बि हाणे असांजो इहो कर्तव्य आहे कि असां बि ॿियनि जे लाइ दुआ कयूं ऐं ॿियनि खे सुसमाचार बांटियूं, ताकी उन्हनि जो जीवन बि हिकु सुठो जीवन थिए ऐं उहो बि आशीष जो कारण ठहनि, असांखे बि आशीष जो कारण ठाहे। इन रीति सां लुइस पलाऊ जे जीवन मां असां सिखी सघंदा आहियूं। ऐं मां चाहियां थो असांजो जीवन, जीअं मुंहिंजो जीवन आहे, मां बि चाहियां थो मुंहिंजो जीवन अञा सुठो थिए, अञा मां प्रभु यीशु मसीह लाइ इस्तेमालु थियां, मां अञा सुसमाचार मां बि फैलायां। इन रीति सां अचो भाउरो, असां बि अॼु खां हिकिड़ो प्रण कयूं कि असां जेॾीमहिल हीअ ज़िंदगी जियूं, इन पृथ्वी ते ज़िंदगी जियूं, त जेतिरो थी सघे असां प्रभु यीशु मसीह लाइ इस्तेमालु थियूं। प्रभु तव्हां सभिनी खे आशीष ॾे।